अवांखे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे, इलेक्शन कमीशन PTI जे 5वीं बागी मेंबरनि खे नाअहल करार ॾेई छॾियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। इलेक्शन कमीशन PTI जे बागी मेंबरनि ख़िलाफ़ रेफरेंस मंज़ूर करे वरितो आहे। हिकु दफ़ो ॿीहर अवांखे अपडेट कंदा हलूं। इलेक्शन कमीशन PTI जे 5वीं बागी मेंबरनि खे नाअहल करार ॾेई छॾियो आहे। इलेक्शन कमीशन PTI जे बागी मेंबरनि ख़िलाफ़ रेफरेंस मंज़ूर करे वरितो आहे। अवांखे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे, इलेक्शन कमीशन PTI जे 5वीं बागी मेंबरनि खे नाअहल करार ॾेई छॾियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं सुभान खोसो खां। जी सुभान, अपडेट कजो। जी बिल्कुलु, इलेक्शन कमीशन पारां हिकु अहम जेको फ़ैसिलो साम्हूं आयो आहे। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे 5वीं जेके मेंबर अचनि, हफ्ज़ा शहबाज़ खे जेको पंजाब असेंबली वज़ीर आला जे लाइ वोट कयो हो, उन में इलेक्शन कमीशन जस्टिस राय सां फ़ैसिलो आयो। उन 5वीं पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे मेंबरनि, जंहिंमें अलीम ख़ान ग्रुप जा बि आहिनि, जहांगीर तरीन खान ग्रुप जा जेके मेंबर आहिनि, उन्हनि खे जेको आहे डी सीट करार ॾिनो वियो आहे, उन्हनि खे नाअहल करार ॾिनो वियो आहे। इहो इलेक्शन कमीशन पंहिंजे फ़ैसिले में चयो आहे त इन्हनि माण्हुनि जेको आहे पार्टी सां गद्दारी कई आहे, पार्टी सां वफ़ादार इन्हनि साबित न कया, तंहिंजे करे इन्हनि खे जेको आहे डी सीट करार ॾिनो वियो आहे। ऐं जेको आहे जीअं इलेक्शन कमीशन जो अहम फ़ैसिलो आहे जेको साम्हूं आहे, जंहिंमें इहो ॿुधायो वियो आहे त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जेके 5वीं जेके मेंबर आहिनि, जेके बागी मेंबर हुआ, जंहिं हम्ज़ा शहबाज़ खे वज़ीर आला जे लाइ वोट कयो हो, उहो रेफरेंस जेको आहे इलेक्शन कमीशन में अॼु उन केस जी ॿुधणी हुई। अॼु इलेक्शन कमीशन पारां जेको आहे अक्सरियत राय सां इहो फ़ैसिलो कयो आहे। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे 5वीं जेके बागी मेंबर आहिनि, उन्हनि खे डी सीट करार ॾिनो वियो आहे। जी ठीकु है, महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।